अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हिन वक़्त जूं हेडलाइन। अमन वारी कोशिशुनि खे कमज़ोर न सम्झियो वञे। हथियारबंद फ़ौज कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। कराची में पाक नेवीअ जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाक नेवीअ जो मुल्की सामूंडी हदुनि जी हिफ़ाज़त में अहम किरदारु आहे। हुकूमत पाक बहरिया खे वसीला फ़राहम कंदी। क़ौमी तरक़ीअ जा मनसूबा वक़्त ते मुकमल करणा आहिनि। परेड में औरत कैडेट्स जी शिरकत ते ख़ुशी आहे। पीटीआई जी हुकूमत सरकारी टीवीअ खे नीलाम करणु चाहे पई। इमरान ख़ान 2014 जे धरणे दौरान सरकारी टीवीअ ते हमिलो करायो ऐं हमिलो कंदड़नि खे वाधायूं ॾिनियूं। पीटीवी ते क्रिकेट राइट्स जे नाले हेठि धरणो हंयो वियो ऐं पीटीवीअ जा हक़ कंहिं ॿिए चैनल खे ॾियण जो मनसूबो रिथियो वियो। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त पीटीआई हुकूमत में ईंदे ई माण्हुनि खे सब्ज़ ख्वाब ॾेखारिया पर अमली तौर ते कुझु न कयो। इमरान ख़ान इक़्तिदार में अचण खां अॻु वॾियूं दावाऊं कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची खां नवाबशाह पहुची वियो। क़ौमी असेंबली जो स्पीकर राजा परवेज़ अशरफ, ज़ाहिद अकरम दुरानी, साद रफ़ीक ऐं नवीद कमर बि वज़ीर आज़म सां गॾु पहुता। हवाई अॾे ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह संदन आजियां कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे संदसि अमड़ जे लाॾाणे ते ताज़ियत कई। कराची में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां MQM जे वफ़द जी मुलाक़ात। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वसीम अख्तर, कंवर नवीद जमील ऐं ॿियनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। कराची जी तरक़ियाती रिथाउनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। ज़रियनि मूजिबि MQM वफ़द मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म खां मुलाक़ात दौरान गवर्नर सिंध जी मुक़ररी ऐं मुआहिदे ते अमल जी घुर कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां नून लीग जे वफ़द बि मुलाक़ात कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नए तोशाखाना पॉलिसी जोड़ण जो ऐलान करे छॾियो। 12 रुकनी कमेटी जोड़ी वई। कमेटी सूखड़ियुनि जी क़बूलियत डिस्पोज़ल प्रोसीजर 2018 ते नज़रसानी जो नओं ड्राफ्ट तयारु कंदे काबीना डिवीज़न पारां बैनुल वज़ारती कमेटी जोड़ण जो नोटिफिकेशन जारी। बचाव वारो वज़ीर कमेटीअ जो कन्वीनर हूंदो। कमेटीअ में वापार वारो वज़ीर, कानून जो वज़ीर ऐं वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार तारिक फातमीअ खे शामिल कयो वियो। परॾेही सेक्रेटरी, नाणे वारो सेक्रेटरी ऐं इतलाआत सेक्रेटरी बि कमेटी जो हिसो हूंदा। अॻूणे DIG आफ्ताब सुल्तान, 22 ग्रेड जे ऑफिसर ज़हीर अहमद खे बि कमेटी में रखियो वियो। काबीना जो एडिशनल सेक्रेटरी कमेटी जो सेक्रेटरी हूंदो। कमेटी 1 महीने अंदरि वज़ीर आज़म खे पेश कंदी। जेकमाबाद भरिसां मौलादाद रेलवे फाटक वटि धमाको। 1 ॼणो मारिजी वियो, 4 खां वधीक ज़ख़्मी। धमाके में 1 ॼणो ग़ुलाम मुस्तफ़ा जागीराणी मारिजी वियो। कैसर जतोई, गाज़ी चांडियो, फयाज़ ऐं अयाज़ टालाणी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। धमाके बाद पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो।
सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदरि मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। तयारियूं क़तई मरहले में दाख़िल। सखर, लाड़कानो, शिकारपुर, जैकमाबाद, घोटकी, कंदकोट, कशमोर, कंबर, शहदादकोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में सुभाणे उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। सिक्योरिटी प्लान बि जोड़ियो वियो। इलेक्शन कमीशन पारां सिंध में मकानी चूंड पुरअमन बणाइण लाइ सहकार जी दरख़्वास्त। मकानी चूंड में ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो बि ऐलान। इलेक्शन कमीशन एजाज़ अनवर चौहान चयो आहे त ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। चूंड लाइ तयारियूं मुकमल आहिनि। फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस अहलकार मुक़रर हूंदा। संदनि कोशिश आहे त सिंध में मकानी चूंडूं शफ़ाफ़ थियनि। सदर आरिफ अलवी PTI लाइ उहिदे जो फ़ाइदो वठी रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त इमरान हुकूमत में ईवान सदर खे ऑर्डिनेंस फैक्ट्री बणायो वियो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट मां मंज़ूर थियल बिल ज़ाती एतराज़नि सबबि वापसि करे थो। आरिफ अलवी मुल्क न पर इमरान ख़ान जो सदर बणियल आहे। सदर आरिफ अलवीअ जे रवैये ते ॻणती आहे। नेब तरमीमूं ठीक न आहिनि। इमरान ख़ान बि उहो ई करे रहियो हुयो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI जे चेयरमैन इमरान ख़ान सदाईं पंहिंजो मौक़िफ़ बदिलियो आहे। PTI हुकूमत तकरारी क़ानून साज़ी कई। कंहिं स्टेक होल्डर सां सलाह मशवरा न कया विया। इलेक्शन जे क़ानून ते इलेक्शन कमीशन खे बि एतिराज़ हुआ। पीपल्स पार्टी नेब क़ानून ते 10 वरियनि खां एतिराज़ करे रही हुई। इल्ज़ाम मढ़िया वेंदा हुआ त हू केस ख़तमु कराइण लाइ नेब खे ख़तमु कराए रहिया आहिनि। इदारनि खे सियासत में न हुजणु घुर्जे। इस्टेब्लिशमेंट बि पंहिंजो कमु करे। घरो मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला ख़िलाफ़ मंशियात बरामदी केस में फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई हिकु भेरो ॿीहर मुलतवी थी वई। अदालत केस ते कार्रवाई खां सवाइ ॿुधणी मुलतवी करे छॾी। लाहौर में मंशियात जे अंत वारी अदालत राणा सनावला ख़िलाफ़ मंशियात बरामदगी केस जी ॿुधणी कई। राणा सनावला जे वकील ॿुधायो त बजट इजलास में मसरूफ़ हुजण सबबि वफ़ाक़ी वज़ीर पेश नथो थी सघे। वकील पारां हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त अदालत मंज़ूर करे वरिती। केस जी ॿुधणी 23 जुलाई ताईं मुलतवी कई वई। पंजाब असेंबली जी बजट इजलास में अॻूणनि वॾनि वज़ीरनि ऐं वज़ीरनि खे ॾिनल रियायतूं ख़तमु करण जो बिल मंज़ूर करे वरितो। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मोहम्मद मसारी जी सदारत में थियल इजलास में पंजाब जे सप्लीमेंट्री बजट 2022 ऐं 21 जी मंज़ूरी ॾिनी वई। ऐवान में बोज़दार दौर में मंज़ूर कयल अॻूणनि वॾनि वज़ीरनि ऐं अॻूणनि वज़ीरनि जूं वाधी रियायतूं ख़तमु करे पंजाब मिनिस्टर्स तरमीमी बिल 2022 ज़रई वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि जूं 2019 वारियूं रियायतूं बहाल कयूं वयूं। इस्तेहकाक बिल 2022 ज़रिए सरकारी मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त सज़ाऊं ॾियण जो क़ानून बि ख़तमु कयो वियो। FIA मुंबई हमलनि जे मुबैना मास्टर माइंड ऐं मफ़रूर जाबदार साजिद मीर खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिब साजिद मीर 2008 में मुंबई हमलनि खां पोइ लापता हो। साजिद मीर खे अमेरिकी FBI घुर्बल तरीन माण्हुनि जी लिस्ट में शामिल कयो हो। मथस $50 लख जो इनाम हो। मुल्क
मुल्क में कोरोना में तेज़ी सां वाध जारी। 24 कलाकनि दौरान कोरोना में वरतल हिकु वधीक मरीज़ हयाती विञाए वेठो। 435 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त हाकारी केसनि जी छिड़ह 3.1 रही। 78 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। गौसपुर वेझो जाकिराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां धनार क़तल। ॻोठ सूमर ख़ान जाकिराणी में हथियारबंदनि जी फायरिंग में ख़ालिद जाकिराणी मारिजी वियो। फायरिंग में मारिजी वियल धनार जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो।